तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस टीवी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी आहे। ठट्टो में रिपोर्ट पेश करे रहियो आहे सागर दीदाली कुंबर, ब्यूरो चीफ ठट्टो। सुजावल जिले में कत्ल, धाड़न, फुरन ऐं ज़ना चोरियुनि समेत मुख़्तलिफ़ संगीन वारदातुनि में मुलविस बदनाम ॾोहारी सतार सोटो के मुक़ाबले बैदि गिरफ़्तार कंदड़ दड़ो पुलिस जे साबिक़ SHO कलीम अहसन खे IG सिंध पुलिस मुश्ताक महर पारां इनाम तौरु चेक जारी करे खेसि तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिनो वियो। सुजावल पुलिस के SSP सईद उमदाद शाह तरफा जिले के मुख्तलिफ थाने जी हदुनि में अगवा, कत्ल, फुर, चोरी, ज़ना समेत ॿियनि संगीन वारदातुनि में मुलविस बदनाम धाड़ियल सतार सोटो के मुक़ाबले बैदि गिरफ़्तार कंदड़ पुलिस स्टेशन दड़ो जे साबिक़ SHO कलीम अहसन खे पंहिंजे ऑफिस में तलब कंदे खेसि 44,000 रुपयनि जो इनाम चेक संदसि हवाले कयो वियो। यादि रहे त दड़ो पुलिस स्टेशन जे अॻूणे SHO कलीम अहसन इंटेलिजेंस बुनियादनि ते पंहिंजी टीम सां गॾु दड़ो लॻ हिकु ॻोठ में छापो हणी लिकल जिले में दहशत की अलामत बनियल बदनाम धाड़ियल अब्दुल सत्तार वलद फतेह महमूद सोडो के मुक़ाबले बैदि हथियारनि समेत गिरफ़्तार कयो वियो। बैदिन कारकर्दगी ॾेखारींदे सुजावल पुलिस के SSP सईद उमदाद शाह, दड़ो पुलिस के इंस्पेक्टर कलीम अहसन ऐं संदन टीम के मौके ते 25,000 रुपया नक़द रोक इनाम तौरु ॾिनो वियो ऐं IG सिंध पुलिस के वधीक इनाम तौरु CC3 जे सर्टिफिकेट ॾियण जी सिफारिश कई आहे। जंहिंखां पोइ SSP सुजावल सईद उमदाद शाह IG सिंध मुश्ताक महर पारां मोकिलियल 44,000 रुपयनि जो इनामी चेक कंप्लेन ऑफिसर इंस्पेक्टर कलीम अहसन हवाले कयो वियो।